जय झूलेलाल दोस्तों। चवनि था कि हिन साल भी चेटीचंड जो मेलो मल्हाइण न ॾींदा। असां त हिकु ॾींहुं न पर 4 ॾींहं चेटीचंड जो मेलो मल्हाए रहिया आहियूं ऐं हिकु जॻह ते न पर 8 जॻहनि ते चेटीचंड जो मेलो मल्हाए रहिया आहियूं। कहिड़ा 4 ॾींहं? 15, 16, 17, 18 अप्रैल शाम जो 7:30 खां। ऐं कहिड़ियूं 8 जॻहियूं? 8 प्लेटफॉर्म, 8 वर्चुअल प्लेटफॉर्म जेके आहिनि सिंधी पापड़ क्लब, रेडियो सिंधी जेको सिंधियत फाउंडेशन जो आहे, दिलेर सिंधी, रोशनी कमल फाउंडेशन, कवरधाम, लाइव आजकल विद मोहित शिवानी जेको सोगो ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां हलंदो, अञा पोइ सिंधी हेरिटेज फाउंडेशन ऐं सुहिणा सिंधी पुणे, ऐं असांखे माली मदद ॾिनी आहे निया एंटरप्राइज़िस। ऐं तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो, हिन चेटीचंड ते तव्हां कुझु बि मिस न करण वारा आहियो। बहिराना थींदा, आरतियूं थींदियूं, म्यूज़िक, डांस, कॉमेडी, हिकु खां हिकु कलाकार खे घुरायो आहे तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ। ऐं साण साण तव्हां जाम प्राइज़िस बि खटी सघंदा आहियो। तमामु आसान सुवालनि जो जवाबु ॾींदो ऐं तव्हांखे कैश प्राइज़िस बि मिली वेंदा। त दोस्तो, असां 8 ग्रुप्स त गॾिजी करे सिंधियुनि में ॿधीअ जो सबूत ॾिनो आहे। तव्हां कॾहिं था सबूत ॾियो सिंधियुनि में ॿधीअ जो? कीअं? तमामु आसान आहे। हे वीडियो शेयर कयो ऐं पंहिंजे दोस्तनि यारनि खे बि ॿुधायो कि हिन प्रोग्राम में अचो ऐं तव्हां बि अचो। त गॾिजूं था ग्रैंड चेटीचंड वर्चुअल मेले ते 15, 16, 17, 18 अप्रैल शाम जो 7:30 बजे। जय झूलेलाल।